नाज़रीन, सीता रोड में सुजाग बाल तंजीम तरफा शहर में सरकारी लाइब्रेरी न मिलण खिलाफ एहतजाज किया वियो। तफ़सील अज़हर मेमन जी रिपोर्ट में। जो नौजवान नस्ल जो है हिन महिल नशे तरफ़ पियो वञे, ग़लत रांदियुनि तरफ़ वञे पियो। खुदारा असांजे शागिर्दनि ते जेके असांजा हाल हिन महिल पोइते थींदा पिया वञनि, तालीम खां असां दूर थींदा पिया वञूं। किताबनि खां अॻु में असांजा कोरोना जे मसइले जे करे स्कूल बंदि आहिनि, ॿिया कुझु असांखे घणो लॉस पुॼी चुको आहे ऐं घणो लॉस सिंध खे पुॼी चुको आहे। महिरबानी करे असांखे लाइब्रेरी ॾिनी वञे। ये रैली सीता सर्जन फार्म स्टूडेंट डेवलपमेंट तरफा कढी वही है। जी सीता में लाइब्रेरी न हुजण करे केतरा ही नौजवान होटलन स्नोकरन गेमुनि लाड़ो करे वञनि था। असां सिंध गवर्नमेंट के अपील था कयूं त असांखे हिकु सरकारी लाइब्रेरी ॾिनी वञे। सर्जन फोरम हारा तरफा अॼु असां वरी रैली कढी आहे। असां हींअर ताईं 4 रैलियूं कढी चुका आहियूं, पर MPA MNA या DC खां हींअर ताईं असांखे को बि जवाबु न मिलियो आहे। फोरम ऐं स्टूडेंट्स डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन तरफां जेका रैली कढी वई आहे ऐं साफ़ ऐं चिटो मौक़िफ़ इहो आहे त असांखे सरकारी पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे। स्टूडेंट डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे तरफां हीअ असांजी मुसलसल एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरा कया पिया वञनि। असीं घुर कयूं था सिंध गवर्नमेंट खां असांखे सीता रोड के सरकारी तौर ते पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे। को लेकर सीता सर्जन फोरम जो मुतालबो है कल्चरल मिनिस्टर सैयद सरदार अली शाह खां सिंध गवर्नमेंट खां त बिना देर जे सीता रोड के सरकारी लाइब्रेरी ॾिनी वञे। नाज़रीन, जीअं तव्हां सीता सर्जन फोरम जे अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त असांजो जेको लाइब्रेरी माना हक़ आहे उहो असांखे ॾेई असांजी एहसास मरूमी ख़तमु कई। कैमरामैन ज़ैन समूह सां गॾु अज़हर हुसैन मेमून मेरा।